हिन क्लास में असां वटि टॉपिक आहे टेक्सानॉमिक हायरार्की। सिंधीअ में इनखे असां जिन्स या सिन्फ़ बंदीअ जी दर्जा बंदी चवंदासीं। ॾिसो, ही लफ़्ज़ ॿिनि अल्फाज़नि ते मुश्तमिल आहे, या ही जुमिलो पाण चऊंसि त ॿिनि लफ़्ज़नि ते मुश्तमिल आहे। हिकिड़ो टेक्ज़ोनॉमिक। टेक्ज़ोनॉमिक में बुनियादी तौर ते हिकिड़ो लफ़्ज़ अचे थो टेक्ज़ा। टेक्ज़ा प्लूरल आहे, सिंग्युलर इन जो थींदो टेक्ज़ोन। सब खां पहिरीं टेक्ज़ा या टेक्ज़ोन खे सम्झूं। इहो छा आहे? टेक्ज़ा खे अगरि डिफाइन कयूं, these are groups in which organisms are classified। टेक्ज़ा घणा सारा, टेक्ज़ोन हिकिड़ो। ही छा आहे न, ग्रुप्स आहिनि। टेक्ज़ा अहिड़ा ग्रुप आहिनि जंहिंमें ऑर्गेनिज़म्स खे विरहायो थो वञे। मिसाल जे तौर ते ग्रुप असां वटि हिकिड़ो किंगडम ग्रुप आहे, टेक्ज़ा आहे, टेक्ज़ोन आहे। फाइलम हिकिड़ो असां वटि टेक्ज़ोन आहे। क्लास असां वटि टेक्ज़ोन आहे। अहिड़े नमूने सां स्पीशीज़ बि असां वटि हिकिड़ो टेक्ज़ोन आहे। हाणे हायरार्की खे खणूं त इनखे कीअं पाण डिफाइन कंदासीं? जेॾी महिल when these groups are arranged in ascending order that forms later, now it is called taxonomic hierarchy। हाणे चए थो त जॾहिं इहे ग्रुप हिकिड़ी तरतीब में ईंदा, अहिड़ी तरतीब में अचनि जो हिकिड़े क़िस्म जी उन्हनि तरतीब मां का ॾाकणु ठही पवे। ॾाकणु लफ़्ज़नि ते मुश्तमिल आहे, अचूं था उहा कहिड़े क़िस्म जी ॾाकणु। जेॾी महिल इहे ग्रुप पाण में तरतीब वठनि ऐं हिकिड़े क़िस्म जी ॾाकणु ठही पवे, तंहिंखे असां टेक्ज़ोनॉमिक हायरार्की या जिन्स सिन्फ़ बंदी जी दर्जा बंदी था चऊं। हाणे उहा कहिड़ी लेटर ॾाकणु आहे? उहा सभ खां पहिरीं असां वटि ही टेक्ज़ोन आहे, किंगडम आहे। किंगडम किंगडम खां पोइ असां वटि ईंदो आहे फाइलम। फाइलम खां पोइ असां वटि ईंदो आहे क्लास। क्लास खां पोइ असां वटि ईंदो आहे ऑर्डर। ऑर्डर खां पोइ असां वटि ईंदो आहे फैमिली। फैमिली खां बाद में असां वटि जीनस आहे। जीनस खां बाद में आख़िरी असां वटि स्पीशीज़ आहे। फैमिली, जीनस, स्पीशीज़। हाणे ॾिसो, ही टेक्ज़ोन आहे। सभ खां वॾो टेक्ज़ोन किंगडम। फाइलम बि हिकिड़ो टेक्ज़ोन आहे, क्लास बि हिकिड़ो टेक्ज़ोन आहे। आख़िरी टेक्ज़ोन असां वटि स्पीशीज़ आहे। पर जॾहिं इहे टेक्ज़ोन, इहे ग्रुप हिकिड़ी तरतीब वठनि था, कहिड़ी तरतीब? असेंडिंग ऑर्डर हिकिड़ो वठनि था। यानी स्पीशीज़ खां पोइ जीनस, जीनस खां पोइ फैमिली, फैमिली खां पोइ ऑर्डर, ऑर्डर खां पोइ क्लास, क्लास खां पोइ फाइलम, फाइलम खां पोइ किंगडम। ॾिसो, हिकिड़ी तरतीब वठनि था ऐं अहिड़े नमूने सां इन्हनि टेक्ज़ोन ते मुश्तमिल ही ॾाकणु ठहे थी। पाण इन तरतीब खे टेक्ज़ोनॉमिक हायरार्की चऊं था पिया। टेक्ज़ोनॉमिक हायरार्की मां मुराद
तो एक तो असांखे इहा ख़बर हुजणु घुरिजे टैक्सा सिंगुलर टैक्सॉन छा आहे जेको ही आहिनि। ॿियो त इहा हायरार्की लफ़्ज़ हिते छो इस्तेमालु थियो आहे त प्यारा ॿारो ही क्लास असांजो टैक्सॉनमिक हायरार्की जो मक़सदु मफ़हूम इहो ई हुयो जेको अॼु असां पढ़िया आहियूं।